सी हाणे मजमूई तरीक़े सां जानवरनि खे बीमारियूं घणो करे बीमारियूं लॻनि थियूं, बाक़ी जीत बहतन चिचड़ बिचड़ ॿिया जेके लॻनि था उहो त ठीकु आहे, सम्झ में अची थी ॻाल्हि भई। असां वटि जेके लेबॉरेटरियूं कमु कनि थियूं पियूं सिंध में, जेके सरकारी तरीक़े सां आहिनि या गैर सरकारी आहिनि, उते मौसमुनि जे हिसाब सां थींदड़ बीमारियुनि ते रिसर्च करे पोइ उहे दवाऊं तयारु कयूं वयूं आहिनि या न? हिन में हिकिड़ो वॾो फाल आहे, गैप आहे। उहा गैप असां ऐं तव्हां ऐं चैनल जे थ्रू, स्पेशली धरती चैनल खे मां रिक्वेस्ट कंदो सभिनी खे, तव्हांखे त हिन खे हाईलाइट कजे त असां वटि सिंध में लेबॉरेटरीज़ आहिनि सही, पर उन्हनि फंक्शनल जेके आहिनि उहो घटि आहिनि सही। स्पेशली डिज़ीज़ कंट्रोल करण जे लाइ जेकॾहिं प्रॉब्लम्स आहिनि त लेबॉरेटरी जीअं हुजणु खपे। फॉर एग्ज़ाम्पल आगा खान लेबॉरेटरीज़ आहिनि या डाओ आहे, त ईअं एनिमल जेको आहे लेबॉरेटरी हुजणु खपे। जेकॾहिं का डिज़ीज़ थिए थी त असांखे इहा ख़बर न आहे त हिन में बैक्टीरिया ग्राम पॉज़िटिव आहे, नेगेटिव आहे, फंगल आहे, सो एंड सो कहिड़ी शइ डिज़ीज़ आहे, त हर्ट जो हर्ट ख़तमु थो थी वञे तक़रीबन इन में। माना जॾहिं बीमारी उनखे लॻे थी हिकु जानवर खे ऐं ॿिए जानवर खे लॻे थी त हिकु ई राति में जेके आहिनि 50-50, 100-100 जानवर, 20-20, 30-30 जानवर, 15-15 जानवर जेके लिटी था पवनि पिया, स्लॉटर थी था वञनि, स्लॉटर थी था। त हिन जो जेको सभिनीनि खां वॾो गेप आहे उहो असां वटि एथेंटिक लेबॉरेटरी जेकॾहिं फंक्शनल हुजे प्राइवेट सेक्टर में, त उहो पे करे पंहिंजो एनिमल खे चकास कराइनि। त इहे गवर्नमेंट में फंक्शनल आहिनि सही, पर फंक्शनल घटि आहिनि। पर पोइ बि मां बिलावल साहब खे रिक्वेस्ट कंदुसि त इहे जेके लेबॉरेटरी, स्पेशली लेबॉरेटरी ओपन थियल हुजनि, जिथे डेयरी सेक्टर हुजे, उन्हनि में डॉक्टरनि जूं क्लिनिक त मौजूदु आहिनि। हर शहर में डॉक्टरनि जूं क्लिनिकूं सरकारी तरीक़े सां मौजूदु आहिनि, प्राइवेट बि जेके क्लिनिकूं हलनि थियूं, पर लेबॉरेटरीज़ जी खोट आहे तमामु घणी। ऐं उहा न सिर्फ़ु इते, पर तव्हां ॾिसो न थर में जेके जानवर आहिनि उहे बि बीमार थियनि था पिया, ऐं उहे बि लखनि में न, ॻाल्हि लखनि खां मथे हली वई आहे उते जानवरनि जी पॉपुलेशन ॾिसो न, सर्वाइवल उन हिसाब सां ही जेके जानवर आहिनि, पोइ मेंह आहे, गऊं आहे, रिढ आहे, बकरी आहे, इहे त उहे जानवरनि जंहिंमां खीर मिले थो ऐं वरी गोश्त जे लाइ इस्तेमालु थिए थो। उनखे जेकॾहिं बीमारियूं लॻनि थियूं त उन चकास किथां कराइजे? जेकॾहिं चकास थी वञे त उहे हिन लेबॉरेटरियुनि में जेका चकास थी ऐं पोइ जेका शइ साम्हूं ईंदी आहे त हाणे हिनखे हीअ बीमारी आहे, हिन क़िस्म जी दवा ॾिनी वञे, उहा किथे आहे? ऐं उहा एॾी देरि थी वञे न त जानवर जेको आहे सो 2-4 कलाक मसत जेको आहे सो तमामु घणो। सर तव्हां सुठो हिकिड़ो असांखे बि माना हिकिड़ी तव्हां वे जेको आहे तव्हां सुवालु हिकिड़ो तमामु सुठो पुछा कयो त इहा गेप जेकी आहे इहा कीअं पूरी करणु खपे। त बिलावल साहब खे रिक्वेस्ट आहे त हिन में तमामु सुठा हुननि जा प्रोग्राम हलनि था, ऐं स्पेशली डॉक्टर नज़ीर अहमद कलोड़ साहब आहिनि, उहो यूथ जे हिसाब सां उन्हनि सुठा कमु कया आहिनि। छो त असां त कॾहिं बि उन्हनि जी ऑफिस में कोन विया आहियूं, ऐं मां सम्झां थो असां सां गॾु जूनियर हुया। मां हिन टाइम ताईं पंहिंजे जेके माना इहे डिपार्टमेंट वाइज़ कॾहिं बि चेयर ते ऑफिस में कोन वियो आहियां, ज़रूरत बि न पई आहे। ठीकु आहे, पर स्पेशली उन्हनि जा जेके प्रोग्राम्स आहिनि ठीकु आहिनि। ऐं लेबॉरेटरी वारी खोट आहे, उहा रिक्वेस्ट कईसीं, छो त स्टेट आहे, बिलावल साहब मालिक आहिनि, जेकॾहिं ॾियनि था उहो ॾेई सघनि था। डॉक्टर साहब हाणे तक़रीबन ॻाल्हियूं त असां मतिलबु मालवंत जे हिसाब सां कयूंसीं। सुठा नस्ल जेके आहिनि असांजी जेका आहे कुंडी मेंह जी जेकी आहे, कामोरी नस्ल जो जेको रेढो ऐं ॿाकरो जेको माल आहे उहो बि आहे। ठीकु आहे, जेके क्रास असीं कयूं था, ख़ासि करे ॻऊं क्रास थियनि थियूं पियूं। ठीकु आहे, ऑस्ट्रेलिया जा नस्ल जेके हिते अचनि था पिया, उन जा नस्ल वधनि था पिया। असांजी पंहिंजी जेका ॻाढ़ी ॻऊं जेका आहे उहा सिर्फ़ु सिंध में आहे, पाकिस्तान में आहे, पाकिस्तान खां ॿाहिरि बि वई आहे। जीअं ॿाहिरि जो असीं घुरायूं पिया नस्ल वधाइण जे लाइ, ईअं असांजी ॻाढ़ी ॻऊं जी बि अहमियत आहे या न? इन सां गॾु मां 2 क्वेश्चन जा तव्हांखे आंसर इहो ॾींदुसि। त पहिरीं यादि आहे, जेकॾहिं असां हिकिड़ी ॿी शइ नोटेट कराईंदासीं स्ट्रेट खे, त असां वटि जेकी मेंह जी प्राइस छा आहे हिन वक़्तु 5-6 लख रुपया जेको थो वञे थी। वाए रीज़न? खीर जी पैदावार आहे, सिहत जे हिसाब सां आहे न। असां वटि थिए छा थो त जेको माना काफ आहे, हुनजो बच्चो आहे, उहो स्लॉटर थी थो वञे। खोट आहे, जंहिंजे करे मेंह महांगी थी विकामजे। तव्हां सुठी ब्रीड जो जेको फर आहे, बच्चो आहे, छा गवर्नमेंट जी उहा पॉलिसियूं हुजणु खपनि, या स्टेट जेको आहे प्राइवेट सेक्टर खे इहा शइ अप्लाई करण ॾे? एक्ट आहे न, त फर खे स्लॉटर न करणु खपे। माना जेके नंढा फर आहिनि मेंह जा, उहे ॿाकरो गोश्त करे हलायो थो वञे होटलनि ते, तव्हां इहो था चवणु चाहियो? क्लियर आहे।
इनखे रोकिजे। ज़ाहिर आहे स्टेट जो कमु आहे, इनखे स्टेट रोकणु। जो कमु आहे। कानून पास करणु घुरिजे, कानून पास करणु घुरिजे, पाबंदी अचणु घुरिजे, पाबंदी। सज़ा अचणु घुरिजे। जेकॾहिं असां कुंडी में जी पंहिंजी फर जी माना यानी जी काफ जी स्लाटर कंदासीं त हिलाल कंदासीं जी, पोहंदासीं जी, त पोइ कीअं तव्हां नस्ल कीअं वधंदो? नस्ल हाणे 5 लखनि जी में उहे में जेकॾहिं असां हिन टाइम ते आयासीं त 32,000 जी हुई। सही हाणे विदिन ईयर्स में मतिलबु कुझु सालनि में 15-12 सालनि में उहा 5 लखनि जी थी वई आहे। जी, इन्ही जे करे थी वई आहे त हुनजो बच्चो जेको आहे बचे नथो, खोट थी वई आहे, त ज़ाहिर आहे क़ीमत। अच्छा, हुनजी प्राइस छा हूंदा? फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी में आहे 5 लखनि जी, हुनजी फर जी अमाउंट छा हूंदो? फॉर एग्ज़ाम्पल 2,000, 2,000 ज़ाहिर आहे जॾहिं 2,000 जो। हाणे इन 2,000 खे का हिकिड़ी बजट थियणु खपे। वरी रिक्वेस्ट कंदुमि मिस्टर बिलावल साहब खे त जेके माना डेली वेजिस ते अपॉर्चुनिटी थियनि था, माना इहे सीज़नल अचनि थियूं, कराची में लखें जानवर अचनि था, हैदराबाद में, लाड़काणे में, उन्हनि जा जेके असां वटि इंटीरियर साइड में उनखे बचाइनि था, पर इते स्लाटर थिए थो, उहो सेल पॉइंट थी थो वञे। गाॾी पंजाब खां जीअं लहे थी, फॉर एग्ज़ाम्पल नीली रावी जो वॾो बिज़नेस आहे कराची में, त उहो जेके फर आहिनि उहो पंजाब में ई रहिजी था वञनि। छा उते उहो एक्ट कोन था करनि? मां पंजाब गवर्नमेंट खे बि इहो चवंदुसि त जेके माना तव्हां माना मंडी जेकी आहे, तव्हां मल्लू मंडी चओ, जेके बि उतां जी आहिनि सेल पॉइंट ते, तव्हां उहो एक्ट जारी कयो त भाऊ जेको में वठे थो उहो फर पंहिंजो वठी थो वञे, उते ई तव्हां वठी करे स्लाटर कयो था त 99.9% त पंजाब आहे। असां त न आहियूं। असां वटि पोइ बि इहो केसिस आहिनि त असां वटि सिंध में सभई फरनि खे केयर इन करनि था, उन्हनि खे वधाइनि था। त इहो हिकिड़ो इम्पॉर्टेंट आहे, मैसेज आहे। इनशाला तव्हां हाणे सेकेंड आंसर टाइम थोरो आहे त ब्रीड जेकी आहे असां वटि जेकी रेड सिंधी आहे उहो वर्ल्ड लेवल ते ब्रीड आहे। इहा सही बनस्बत असां जेकॾहिं ब्रीड कैटल ते कंदासीं त दुनिया में ॻऊं आहे, में त कोन्हे। त न्यूज़ीलैंड, साउथ अफ्रीका, सो एंड सो, अमेरिकन, सभिनी खे क्रॉस ब्रीड में, क्रॉस ब्रीड जो पाकिस्तान खे अप्लाई करे बिज़नेस तमामु सुठो हलियो बनस्बत सिंध जे एटमॉस्फेयर पंजाब में सुठो हलियो। हितां जो मौसमु थोरो गरम आहे, जंहिंजे करे कुझु डेयरी फार्म्स आहिनि, डेयरी लैंड एंड सो उते सर्वाइव न करे सघिया। ब्रीड जी क्रॉस थियणु साहिवाल ऐं फ्रीज़न खे तमामु ज़रूरी आहे, जंहिंजो खीरु 35 लीटर पर टाइम जो खीरु आहे। ठीकु आहे, इहा शइ थियणु खपे। ऐं रेड सिंधी जेकी ब्रीड आहे स्पेशली थर में सरदार शाह वटि आहिनि, पोइ इहो कंप्लीट आहे। महिरबानी तव्हांजी। थैंक यू साईं डॉक्टर नवीद साहब, तव्हां सां तमामु प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं थियूं।